अपडेट कंदासीं अवां खे इस्लामाबाद में वधीक हिक औरत सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती कई वई आहे। केस दाख़िल कयो वियो। शालीमार पुलिस थाने ते रावलपिंडी जे रहवासियुनि जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार अमजद खान ऐं आमिर खान नौकरीअ जो आसरो ॾेई हथियारनि जे ज़ोर ते ज़्यादती कई आहे। इस्लामाबाद में वधीक हिक औरत सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती कई वई आहे, जंहिंजो केस बि दाख़िल कयो वियो आहे। शालीमार पुलिस थाने ते रावलपिंडी जे रहवासियुनि जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। अवां खे अपडेट कयूं पिया। जवाबदार अमजद खान ऐं आमिर खान नौकरीअ जो आसरो ॾेई हथियारनि जे ज़ोर ते ज़्यादती कई आहे। औरत मौक़िफ़ इख्तियार कयो आहे। शालीमार पुलिस थाने ते रावलपिंडी जी रहवासियुनि जे फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। इस्लामाबाद में वधीक हिक औरत सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती कई वई। वाक़िए जो केस दाख़िल कयो वियो आहे। रड़ियूं करण ते जवाबदारनि धमकियूं बि ॾिनियूं ऐं ज़्यादती बि कई। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे। इस्लामाबाद में वधीक हिक औरत सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती कई वई आहे, जंहिंजो केस बि दाख़िल कयो वियो आहे।